रईस काबू खान डोंगा है। मुझे हिते अचण तव्हांखे विरोध कोन लॻो न? लॻे थो त मूंखे बि उतां करे अचणो पवंदो। इहो वरी छो? कॾहिं तव्हां कंहिंखां पुछो आहे उतां कॾहिं छो आयो आहीं? उहा त उतां का आहे। ही तव्हांजो ई घर आहे, तव्हां हिजाब छो कंदा आहियो? जॾहिं बि कंहिंजे घर वञिबो आहे न त बाबा दरवाज़ो खड़काए वञिबो आहे। इहा सुनत बि आहे त असां सिंधियुनि जी रवायत बि। लॻे थो त तव्हांजी ज़िंदगी में कुझु सिखणो ई पवंदो। मां बि अञा सिखां, मुकमल सिखी न आहियां सघियो। ख़ैर मां हिते इन करे आयुसि त तव्हां खां ससी जे बारे में पुछी सघां। ससवी? मुंहिंजे ख्याल में त ससवी बेडो ई आहे। कीअं? मूंखे हुनजे ॻाल्हाइण में अंदाज़ में इहो लॻो त उहो ॾाढी अहसास ऐं नरम दिल छोकिरी आहे जेका दुनियादारी वारे वखर खां घणो परे आहे। वो बहादुर सां सचो प्यार थी करे ऐं उहो मुकमल घरेलू औरत आहे। हुनजे ज़हन में के बि ख्वाब ऐं ख्वाहिशूं कोन्हनि के जंहिंजे पुठियां पई वो घर जो माहौल ख़राब करे। तव्हां त हाणे दलील बि वॾेरनि वारा था ॾियो। ॿियो त वरी ज़हर वारी शीशी हाजी शरीफ़ जे खीसे मां निकिती आहे। हुनजे भेट में मूंखे बहादुर शकी ऐं ॿियनि जी ॻाल्हियुनि ते एतबार करण वारो लॻो। तव्हां ते हाणे इहो कम थो रखिजे त तव्हां 2-3-4 चकर सांधा वञो त जीअं हुन घर जो माहौल बहितर रहे। ठीकु आहे? मां हाणे हलां थो। तूं सॼो ॾींहुं भंग जे नशे में सुतो पियो आहीं। उते रेशम जे चवण ते हारी ज़मीनूं काए रहिया आहिनि। बाबला साईं हर जोटिया अथनि न, फसल त कोन खयूं अथनि न। बाबला साईं भली जेको करणो अथनि कनि, पर अन्न जूं बोरियूं भरे असां खणी ईंदासीं। हाणे जीअं उथंदे में ता न कयो, लहंदे में कहिड़ो कंदो? बाबला साईं भली जेको करणो अथनि सो करे वठनि। ॾिज बि ज़ाया ऐं हर जा पैसा बि गिची में। उन लाइ बि त माण्हू खपनि न। बाबला साईं वज़ीर जो लोडो कंध ते गोडो सभु को यादि रखंदो। वज़ीर मूंखे नथो लॻे त तूं बूटो ॿारींदे। बाबला साईं जेकॾहिं बूटो न ॿारियुमि न त सलो बि साओ करण कोन ॾींदुसि। वज़ीर इहा त मुर्सी कर, भले हारनि खे ख़बर पवे त नबू जे छॾे वञण खां पोइ नबू न घर जो रहियो आहे न घाट जो। हुकुम कयो बाबला साईं, यास घर के तालो यास घर के बाहि। बाबला साईं सिकंदर छा चवंदो आहे त पैसो आहे त सभु कुझु आहे, 2 रुपया ख़र्च कयो त मुल्क मैदान करे ॼाव। वज़ीर पैसनि जी परवाह न कर, पर जेको बि कमु चवां न असुल सिधो करे ॾे। बाबला साईं असुल तव्हां परवाह ई न कयो, कम असुल पुट करे थो ॼाव। जो वडे अरसे खां पोइ पंहिंजे महबूब जो दीदार करणो आहे, पर ॻाल्हि ॿुधो, थोरो होशियारीअ सां जेको बि निकिरे न असुल दुफ़ कजाए, हिकु बि न बचे। पर हा हिकु ॻाल्हि ज़हन में रखी छॾ, ससु ई साम्हूं अचे न फेरिंग बंदि कजाए, को फेर न थई करणो, सम्झाई न? पर चने सर बहादुर वारा ॿार ईंदा कीअं? ॿार पाण ई ईंदा, सिर्फ़ ॿ फेर कहिड़ा आहिनि। बहादुर ईअं भॼंदो ईंदो ऐं मां इहो ई त चाहियां थो त बहादुर जूं रातियुनि जूं निंड्रियूं हराम कयां, निंड्रियूं। होशियारी सां बुट बंदि जल्दी कर।
बच्चा केर छाचो खड़को आ मेरा मां कुछ ना तू अंदर हल तू बच हल अंदर हल आप भाड़ा के बहादुर बच्चा ये केरा दुश्मन हुआ मामा ब्योर गिरा हल अंदर हलिया जानो भली बहादुर असां सां न ॻाल्हाए या असांखे ॾोही सम्झे पर घटि में घटि असांखे इतलाउ त करे हा न। हाशिम रात जो पोयूं पहिरो मूंखे बि सुबुह ॿुधाई मोबाइल त अथसि हिकिड़ी रिंग करे छॾिया साईं दादा उनजी दिलि बि चए न। बस हाशिम यार में इहे त खामियूं आहिनि न। जानू उहे वेंदा काॾे उन्हनि बहादुर जे घर ते फायरिंग न कई आहे ईअं सम्झ त असांजे मथां फायर कया आहिनि। पूछा था समझनि त बहादुर अकेलो आहे जानू बहादुर वारसन वारो आहे वारसन वारो। बहादुर पोइ बि नथो सम्झे। बस जानू उनखे दिमाग़ हुजे हा त ईअं करे हा न। जेके हुया मूंखे त लॻे थो बहादुर उन्हनि खे सुञाणे थो। छो चवे पियो त ख़बर आहे पोइ हरू भरू माण्हू छो मेड़िया। हा जानू माण्हू मेड़ण ऐं पेर खणाइण उनखे बेइज्जती महसूस थींदी हूंदी। उनजो ख़्यालु हिकिड़े हंधि अची बीह रहियो आहे। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि हा त सुभाणे फ़ैसिले में असांखे मदद मिले हा। मां अॼु बहादुर सां ज़रूर मिलंदुसि ऐं या मथे में हवा भरियल अथसि न या ज़रूर कढंदोसांसि। न साईं दादा न तुंहिंजो हाणे हुन सां मिलण उनखे वधीक देश ॾियारींदो। तूं बस कर बस ईअं सोची ॼण असांखे ख़बर ई कान्हे का। ऐं हा जानू तूं बि उनखे न ॿुधाइजांइ त को तो असां सां ॻाल्हि कई आहे। पर हाशिम मूं तोखे चयो न त उनखे ख़बर न पए। बाक़ी मां पाण ॾिसां थो कुझु न कुझु त कबो न। ठीकु आहे हाशिम भाउ पोइ मां हलां थो। चङो माशाल्लाह। अच साईं दादा। नबू कमदार ॿाहिरि निकिरिया। वज़ीर ख़ैर त आहे ये हथियार हथनि में खणी हिते आयो आहीं। ख़ैर वरी कहिड़ो नबू जॾहिं दरिया चढ़ंदो आहे न त बोड अची वेंदी आहे ऐं उन बोड में घर जा सभु टपड़ ॿाहिरि कढणा पवंदा आहिनि। पर हिते कहिड़ी बोड आई आहे। मुर्जन सांस नबू असांजो पुराणो कमदार आहे माफ़ करीस। पर नबू मुंहिंजी त यार हिकु न ॿुधई मां यार मजबूर आहियां। यार वज़ीर तुंहिंजो मतिलब छा आहे। बाबा टपड़ तो कोन खयां हाणे दरिया जो कमु आहे घर बोड़े छॾे। जेकर नबू सिर बचाइणो अथई न त हिन घर मां निकिरी वञ। वज़ीर मुड़ुस थी सुभाणे ताईं जे महिल त बाबा दरिया बादशाह बख्शई जेकॾहिं रुख मटाए त हुनजी मर्ज़ी मूंखे कहिड़ी ताक़त। यार वज़ीर तूं खणी ॿेड़ी थी उहे मलाई मरी आहे उहे ॿेड़ियूं न रहियूं अथई। माना त तूं न मुड़ंदे। हे हमरा ॾिसी थो न हे हथियार सभु तुंहिंजे लाइ आंदा अथमि। वज़ीर ॾिसां त पियो ते हमरा पाण सां गॾु वठी आई कुझु का ॻाल्हि आहे ज़रूर। उत ते टिंडियूं ॾाढियूं चढ़नि पर वञा काॾे हर तरफ़ पाणी पाणी आहे। नबू कमदार अॼु ॾींहं खां वठी हिन घर में तुंहिंजी रहण जी का बि ज़रूरत न आहे। इहो मुजन साईं जो हुकुम आहे। मुजन साईं जो हुकुम आहे न घर में आऊं न रहां छो न रहां घर में।
नहण तालो अरे तालो नहण वजीर वजीर है हिस्सो मुझे बाज दो तो सा ये मुझे पुता दे चिंगड़ी चढ़ियूं ताला छाप वेंदा ताला भॼी वेंदा पर तुंहिंजो ख़ैर न हूंदो तूं न हूंदे हिन ॻोठ में न मुंहिंजनि साईं वटि हूंदे रख मौला ते तूं मुंहिंजे दर खे तालो हणी थो वञी अंदरि ॾे मुंहिंजो सामान पियो आहे मुंहिंजी दवाऊं पियूं वञ ऐं तूं तालो हणी हली मां ॾिसां थो तूं तुंहिंजूं राति वारियूं सरगमियूं वधी वयूं आहिनि। वॾा राति चनेसर वठी वियो काॾे वठी वियो? मिड़े ई वॾा पोइ त ख़बर त पवे न अकेले अकेले दाव हणंदा था वतो। वॾा दा बा कोन हो रुगो दहमान कयोसीस कंहिं ते ॿुधाई छो नथो? ने बहादुर ते वॾा जाड़ा ॾिस चनेसर अॻु में ई बहादुर खां गोलियूं खाई चुको आहे वरी तूं उन सां गॾिजी बहादुर जे मथां वए। वॾा मसलो रुगो चनेसर जो हुजे हा न त न वञा सा मुंहिंजो बि पाउ पलांद रहियल हुयसि बेगुनाह मूंखे अकेलो ॾिसी विड़िया। इन्हे कम में चनेसर सां वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा कांव खे मिड़े लड़ में नरो सो बि राति जो? बाबा रात चनेसर हिक धक में ॿ शिकार पे करण चाहिया। कहिड़ा ॿ शिकार? हिक त बहादुर ते दामान ऐं ॿियो त वरी उन जी ज़ाल ते बदनामी जो दाग। जाड़ा तोखे ख़बर आहे न त असां औरतुनि जी इज़त ऐं ॿारनि जो ख्यालु रखंदा आहियूं इन्हे जे करे ई त असां मुजनि जो कमु न करे सघियासीं त असां कीअं औरत खणी मुजनि जे हवाले कयूं। गुलज़ार गलत कम लाइ न रुगो बहादुर खे सबक सेखारण लाइ वियासीं। तोखे पंहिंजो पलह करणो आहे भले कर पर ॿिए सां गॾिजी करे अहिड़ी गंदी हरकत न कंदो कर। जे ॿिए चक्कर अहिड़ी ग़लती कई न त पोइ गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। बाबा साईं पूरे के तो लौंग जे घर में घिरण जी का बि ख़बर न आहे। सोडा किथे नटाए त न वियो? न बाबा साईं वो दामान में अहिड़ो सुख थी वियो आहे जो हुनखे ख़ौफ़ आहे त किथे मारिजी न वञे। गुलज़ार जे लाइ छा थो चवे? छो त लौंग ऐं रेशम जो दुश्मन मुजनि अहिड़नि खे ई इस्तेमालु करे सघे थो। बाबा साईं हुनजे बारे में हुनखे ख़बर न आहे। ठीकु आहे हिन लाइ अलॻि जांच करणी पवंदी। भला हाणे छा सोचियो अथई? जेको हुकुम बाबा साईं। मुंहिंजो ख़्यालु आहे त भूरे खे छॾण खां पोइ इहो मसइलो गुझो कोन रहंदो त हुनखे अगवा कंहिं कयो आहे। बाबा साईं गुझो रही सघे थो। उहो कीअं? बाबा साईं भूरो एतिरो ज़हनी दबाव में आहे जो हू असांजी हर ॻाल्हि मञण लाइ तयार आहे। न सोडा माण्हू जेसि ताईं फाथल हूंदो आहे तेसि ताईं मजबूर हूंदो। निकिते खां पोइ उहो आज़ादु आहे कुझु बि करे सघे थो। ख़ैर असां न मुजनि खां टिजूं था ऐं न ही गुलज़ार जी का परवाह आहे। जेको वणेसि त को चए मुंहुं ॾेई वठंदासीं। बाबा साईं हा सही था चओ पर जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे न पूरो असांजे मुकमल दामान में आहे। खेसि ख़बर आहे बाबा साईं त जेके माण्हू मूंखे हिते खणी आया आहिनि से कुझु बि करे सघनि था। इन करे बाबा साईं उहो मुकमल तौर ते मायूस आहे ऐं इहा ॻाल्हि फेराए गिराए ॿुधाए सघे थो। ठीकु आहे तूं भले कोशिश कर पर हाणे तोखे बहादुर खे थोरो वक़्तु ॾियणो पवंदो। असांखे बहादुर खे रस्ते ते आणणु अहम आहे। जेकॾहिं हुन रस्तो मटायो न त न रुगो हाशिम पर असां मुतासिर थींदासीं। जी बाबा मां बहादुर सां मिलां। बाबा खेत आहे? खैर वारी कहिड़ो चने सर मुजनि साईं त सभु लिकालत हाले छॾिया। हिकिड़ो घर बचो उनखे तालो हणाए छॾिए। मुजन जी हा मचाल जो मुझे पीउ खे मुझे घर में ॿाहिरि कढियो अथई। मुजन सुठो नाहे कयो। मुजन तूं मौत खे दावत ॾिनी आहे। जेकॾहिं तोखे उफट न मारियमि त मुंहिंजो नालो बि चनेसर नाहे। चनेसर त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं बायूं बताल। चनेसर थोरो थधो थी ज़रूर को मसलो हूंदो का ॻाल्हि हूंदी न त इन मुजनि खे ना खाधो आया ईअं बाहि में टुपो ॾींदो। यार ॻाल्हि वारी कहिड़ी तो चने सर खे छॾायोसीं फैसलो कर हम बहादुर आराम सां। ई त काॾी ॻाल्हि न हुई।
बहादुर वारनि सां ठा नबू कमदार यही वॾी ग़लती थई ऐं बहादुर वारा नांग अथई नांग। जाड़ा तू चुप कर। गुलज़ार बहादुर सां त मां पुॼी पहुतुमि पर हिन मौजन खे कहिड़े नाग खाधो जो मूंसां थो वेर विछे मूंसां। ॻाल्हियूं करे सघजनि थियूं जने सर। छाजूं ॻाल्हियूं गुलज़ार छाजा फ़ैसिला हाणे गोलियूं हलंदियूं गोलियूं रतूं वहंदियूं। गुज़ार तोखे सॼी ख़बर आहे तने मौजन सां जा केॾा मूं मथां सता आया केॾो साथ ॾिनोमांसि तो घणा पंदा कया मूं इन ई मौजन जे लाइ। मौजन त मुंहिंजो हाणे थोरा लाहे छॾिया वाड़े मौजन वाह। नबू कमदार मूंखे ख़बर आहे तू ही तो सब कुछ हुए न मुजन जो। ऐसे ताई हाणे मौजन जी मथे में हवा न कढंदुमि मूंखे सुकून कोन मिलंदो गुलज़ार। जने सर झेड़े के हर तरफ न वधा थोरो सबर कर। नबू कमदार मां ॻाल्हाईंदुसि मुजन सां मां ॻाल्हाईंदुसि। बहादुर मां तो वटि इन लाइ हली आयो आहियां त यार पंहिंजी ज़िंदगी में कुझु ठहराव आहे बुरदबार थी हर ॻाल्हि ते जज़्बाती थियणु पंहिंजे लाइ बि नुक़सानकार आहे त ॿियनि लाइ बि मसला पैदा कंदो। सुठा पहिरियां त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे आज़ाद करायो। बहादुर मूं तोखे अॻ में बि चयो त तोते कंहिंजो बि थोरो न आहे जेकॾहिं तोते को थोरो आहे त हाशिम जो आहे जंहिं सॼियूं इहे कोशिशूं वरितियूं ऐं तोखे आज़ाद करायो। सुडा मुंहिंजे अंदर खां पुछियो अथई त मां कहिड़ी हालतुनि मां पियो गुज़रां। बहादुर मां सम्झां थो पर यार उन्हनि जो नंग तो वटि आहे उनजो ख़्यालु करणु तुंहिंजो फर्ज़ आहे। जॾहिं त मां कंहिंजे ज़ाती कमनि में अमल दख़ल न आहियां ॾींदो पर जेतिरे क़दुरु मुंहिंजो दिमाग़ कमु थो करे त तोसां केरु साज़िश थो करे जंहिं इहो कमु कयो आहे बजाए उनजे जो तूं उन माण्हू जी ॻोल्हा करी तूं सॼी कावड़ हाशिमारनि जे मथां रखियो वेठो यार शाबाश आहे हाशिमारनि खे जो अञा ताईं चुप कयो वेठा आहिनि। सुठा इहा ॻाल्हि मूं बहादुर ख़ान खे बि चई आहे ऐं उन मां कुझु ॻाल्हियूं निर्वार बि थियूं आहिनि। सुडा ओरियां ॻाल्हि वाज़े थिए थो आख़िरकार इहा ॻाल्हि ज़ाहिर ज़रूर थी पर यार माण्हुनि जे ताननि ऐं मेणनि मुंहिंजो त जीअण ई जंजाल करे छॾियो। बहादुर ज़िंदगी तुंहिंजी आहे मसलो बि तुंहिंजो आहे यार माण्हुनि जो उन्हनि में छा हो न कंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि ऐं न कंहिंजे ग़म में अची हुनखे आथत ॾींदा आहिनि। यार माण्हुनि जो छा वञे जेकॾहिं बहादुर गुस्से में आहे त भलो हुजे अॻे पोइ नुक़सान त बहादुर जो ई आहे न। सुडा यार इहो मसलो थोरो खुली साम्हूं अचे न त ज़हन तां ॿाहिरि लही वेंदो पर अहिड़नि हालतुनि में सब्र खां कमु वठिबो आहे पंहिंजनि सां हाल ओरबो आहे कंहिं ग़ैर जी मदद नाहे वठिबी पंहिंजनि जी मदद वठिबी आहे। बहादुर यार पंहिंजनि सां ई खिलबो आहे ऐं पंहिंजनि सां ई रोइबो आहे। पोइ चवंदा आहिनि न त दुनिया कंडनि जी सेज आहे पर यार किथे त टक्कर में बि गुल टिड़ी पवंदा आहिनि। सो बहादुर यार हिन मुंहिंजे हथनि में ॾिस ईअं न कर यार डाउट यार सुडा लजी न कर यार लजी न कर। छोआ जी ॾिसी ऐं कंध थो फेरी न न अहिड़ी ॻाल्हि कान्हे मोबाइल घर विसरी तॾहिं वापसि वियो न। हाशिम भाउ अॼुकल्ह हाजी शरीफ़ बि वॾेरो थी वियो अथई। न बाबा मां ग़रीब जो ॿार वॾेरा जेके आहिनि से आहिनि। हाजी वॾेरो ऐं मशीर थियणु सवलो आहे पर इंसान थियणु ॾाढो ॾुखियो अथई। हाशिम मशीर बि बहादुर जे चवण ते थियो मूंखे मशीर थियण जो शौक़ु कोन हो। ॿुधो अथमि त असांजे लाइ बड़बड़ कंदो अथव अथई। न बा मां छो बड़बड़ कंदुसि। ॿुधो अथमि त माण्हुनि खे चवंदो थो अथई त हाशिम प्लानिंग करे मूं ते फायरिंग कराई आहे। ऐं हाशिम भाउ इहो बि इल्ज़ाम हयो अथसि त साईंदाद फायरिंग कई आहे। वाह साईंदाद वाह असांखे हाशिम त बचायो। मां कीअं चवंदुसि त हाशिम फायरिंग कराई आहे। अरे बाबा माण्हू वॾा शरारती आहिनि
कंहिंखे ठहियल ॾिसण ई नथा चाहिनि। उहे था चाहिनि त असां ई हाशमारा विढ़ूं त उहे ख़ुशि थियनि। अॼु इहा ख़बर तमामु जल्द पइजी वेंदी त साज़िशी केरु आहे ऐं असांखे वेढ़ाइण केरु थो चाहे। हाशिम, तूं जो त मुंहिंजे मथां एहसान आहे। तूं ई त बहादुर बच्चो मूंखे परिचय ॾिनो। मां बाहिरो किथे आहियां जो पंहिंजी मानी में ज़हर विझंदुसि। हाजी, तूं बराबर पंहिंजी मानीअ में ज़हर न विझंदे, पर ॿिए जी मानीअ में त ज़हर विझी सघींदो न। हाशिम भाउ, मूंखे थोरी तकड़ आहे। मोबाइल ज़रिए ओचिती फोन अची